असीं हिन वक्त आर्मी पब्लिक स्कूल में मौजूद आहियूं। हिते जेको आहे सो बोर्ड मुतासिरीन जे लाइ पाक आर्मी तरफ़ां 3 रोज़ा फ्री मेडिकल कैंप लगाई वई आहे। हिते जेके मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं बोर्ड सबबु पैदा थियूं आहिनि, जंहिंमें गैस्ट्रो, चमड़ी बीमारी, दस्त, उल्टी, मोशन या जेके ॿियूं खोड़ सारियूं बीमारियूं आहिनि जेके बोर्ड खां पोइ जेके पैदा थियूं आहिनि, उनमें जेके बोर्ड मुतासिर विकिरजिया आहिनि। हिते जेको वॾो तइदाद आहे उहो आहे मासूम ॿारनि जो, छाकाणि त मुख़्तलिफ़ जेके हिकु त गर्मी जो टेम्परेचर जेको आहे हाई आहे ऐं घुट ॿूसट काड़ सबबु जेको आहे सो मासूम ॿारनि में जेको आहे सो दस्त, उल्टी ऐं मोशन जी बीमारी पैदा थियूं। हिन वक़्तु जेको हिते पाक आर्मी जा जेके माहिर सर्जन आहिनि उहे बि जेके आहिनि हिते पंहिंजी ड्यूटियूं सर अंजाम पिया ॾियनि। हिते मुख़्तलिफ़ मरीज़ जेके अचंदा, मुंहिंजो कैमरामैन ॾिसो मुंहिंजे बैक साइड ते पाक आर्मी जा जेके जवान आहिनि उहे बिल्कुलु पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम पिया ॾियनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सेवण शहर में जिथे 5 यूनियन काउंसिलूं पर सेवण तलके में ओवरऑल जेके बोर्ड सबबु जेके बि इलाइक़ा इफेक्ट थिया आहिनि उते जेको आहे सो पाक आर्मी जे जवाननि जेको सो राशन जो हुजे, रिलीफ कैंप हुजे या माण्हुनि खे रेस्क्यू करण जो सिस्टम हुजे, उनमें जेको आहे पाक आर्मी जा जवान जेको अॻु भरा रहिया आहिनि। अॼु बि जेको आहे सो आर्मी पब्लिक स्कूल में जेको आहे सो जेको फ्री मेडिकल कैंप लॻायो वियो आहे। हिते मासूम ॿार जेके बोर्ड मुतासिरीन परे परे खां आया आहिनि, उन्हनि खे जेके बहितरीनु दवाऊं जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं ॾिनियूं पियूं वञनि। ज़रूरत जी ॻाल्हि जो हिते, छाकाणि त हिन वक़्तु जिथे राशन टेंट जी ज़रूरत आहे उते उन सां गॾु मुख़्तलिफ़ जेके बीमारियुनि मुंहुं कढियो आहे उन्हनि जो इलाजु इंतिहाई ज़रूरी हो, उन लाइ दवाऊं इलाही ज़रूरी हुयूं। छाकाणि त हिते सेवण में सैयद अब्दुल्ला शाह मेडिकल इंस्टीट्यूट आहे पर माण्हुनि जी जेका सा आबादी घणी हुजण जे करे, छाकाणि त खैरपुर नाथन शाह, मेहड़ या दादू तहलके जा केतिरा जेके माण्हू उहे बि सेवण अची हिते पनाह वरिती आहे बोर्ड जे करे। ॿी सेवण जी पंहिंजी आबादी आहे ऐं मंछूर जा केतिरा ई एरिया आहिनि उते पिणु जेको आहे सो ख़राबु पाणी सबबु मुख़्तलिफ़ बीमारियूं पैदा थियण जे करे ज़रूरत इन ॻाल्हि जो हुई त फ्री मेडिकल कैंपूं लॻाए वञनि। उनखे मद्देनज़र रखंदे पाक आर्मी जवाननि जेको आहे सो अॼु 3 रोज़ा फ्री मेडिकल कैंप लॻाई आहे, जिते माण्हू खे मुख़्तलिफ़ टेस्टूं कयूं थियूं वञनि, चकासू कयो थो वञे ऐं मुख़्तलिफ़ बीमारियूं जूं दवाऊं पियूं ॾिनियूं वञनि थियूं।